गंबट भरसा ॻोठ हादी ॾिनो नारेजो जे रहवासियुनि 3 महीना गुज़रण बावजूद बरसाती पानी ने काल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन उबैदुल्ला नारेजो जी अॻवानी में GM नारेजो, मोकमुद्दीन नारेजो, अज़ीज़ुल्ला ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त बरसात जे पाणी सबबि हादी ॾिनो नारेजो में केतिरियूं ई जायूं किरी पयूं ऐं असां गुज़िरियल 3 महीननि खां रोडनि रस्तनि ते पाणी में वेठल आहियूं पर कंहिं बि सार न लधी आहे। गंदे पाणी बीहण सबबि केतिरनि ई बीमारियुनि कर खंयो आहे। चौपायो माल मरण लॻो आहे। हिते राशन, तरपाल, टेंट, मच्छरदानियूं मनपसंद माण्हुनि खे ॾिनियूं पियूं वञनि, जॾहिं त हिते को बि सियासी चूंडियल नुमाइंदो लड़ी नाहे आयो। 3 महीना गुज़रण बावजूद बरसाती पाणी हेठां आहियूं। हुननि तक जे MPA नईम अहमद खरल, MNA सैयद जावेद शाह ऐं कमिश्नर सखर, DC खैरपुर, AC गंबट मुख्तियार कार गंबट तपेदार ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ हादी ॾिनो नारेजो ज़मीनुनि ऐं घरनि मां बरसाती पाणी नेकाल कराए ॾिनो वञे। जेकॾहिं 1 हफ़्ते ताईं DC खैरपुर नोटिस न वरितो त असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार गंबट ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो।